नाज़रीन हिते हिकु अहम ख़बर शामिल कंदा हलूं। ईरान तरफ़ां इसराइली इंटेलिजेंस नेटवर्क सां सलाहियल 20 ॼणनि खे गिरफ़्तार करण जी दावा कई वई आहे। गिरफ़्तार जवाबदारनि जो तालुक़ यहूदी रियासत सां आहे। ओलह अज़रबाईजान जो प्रोसिक्यूटर पारां इहो चयो वियो आहे। ओलह अज़रबाईजान सूबे में सिक्योरिटी लाइ हाई अलर्ट कई वई आहे। वधीक जवाबदारनि जी ॻोल्हा जारी आहे। ईरान तरफ़ां इसराइली इंटेलिजेंस नेटवर्क सां सलाहियल 20 ॼणनि खे गिरफ़्तार करण जी दावा कई वई आहे। गिरफ़्तार जवाबदारनि जो तालुक़ यहूदी रियासत सां आहे। ओलह अज़रबाईजान जो प्रोसिक्यूटर पारां इहो चयो वियो आहे। गिरफ़्तार नेटवर्क जासूसी ऐं ख़बरदारी में मुलविस हुआ। प्रोसिक्यूटर जो चवणु आहे त ओलह अज़रबाईजान सूबे में सिक्योरिटी हाई अलर्ट वधीक जवाबदारनि जी ॻोल्हा जारी आहे। ईरान तरफ़ां इसराइली इंटेलिजेंस नेटवर्क सां सलाहियल 20 ॼणनि खे गिरफ़्तार करण जी दावा कई वई आहे। गिरफ़्तार जवाबदारनि जो तालुक़ यहूदी रियासत सां ॿुधायो वियो आहे। गिरफ़्तार नेटवर्क जासूसी ऐं तक़रीबीकार में मुलविस आहिनि। प्रोसिक्यूटर पारां चयो वियो आहे त ओलह अज़रबाईजान सूबे में सिक्योरिटी हाई अलर्ट ऐं वधीक जवाबदारनि जी ॻोल्हा जारी आहे।